असांजो जीअण मरण सिंधु दरिया सां। असां अदा इरफान बुगे खे सलाम पेश करियूं था जंहिं सिंधु दरिया मां निकिरंदड़ किननि ख़िलाफ़ ॾींहुं राति सोशल मीडिया ते आवाज़ उथारियो। हिन हर सियासी समाजी शागिर्द वकील न्याणियुनि जे एहतियाज खे उजागर करे समूरी सिंध जे मासूम ॿारनि नौजवाननि बुज़ुर्गनि ऐं औरतुनि में नओं हौसला पैदा कयो। इरफान बुगे जी अमली जदोद सां चंद्रमोहन खान में हिकु अनोखो इतार रखियो वियो आहे। मोबाइल टार्च रैली जेका अलफता चौंका शाम जो 6 बजे निकिरंदी। रैली खे कामयाब करण लाइ निजी आइज़ जे चेयरमैन एडवोकेट अब्दुल बासित मेमण, ज़ाहिद जिस्कानी एडवोकेट मुदबर मेमण, हसी मेमण, इकबाल मला, जसकम शहीद बशीर खान कुरैशी, जसकम ज़िले जनरल सेक्रेटरी जावेद आलीपुर, ज़ोएब जमाली, पीटीआई अॻवान मुख़्तियार भट्टी, शाफ़िद भट्टी ऐं ॿियनि खे दावत ॾिनी। निजी आइज़ पारां भरपूर नमूने शिरकत कई वेंदी ऐं चंद्रमोहन खान जी अवाम जी अपील हज़ारे लखनि जी तादाद में गॾु थी हिकु ई नारो बुलंद कंदासीं, केनाल समूरा ना मंज़ूर, सिंधु दरिया ते दाड़ो ना मंज़ूर। पंहिंजो काज आहे, पंहिंजो प्रोटेस्ट आहे, छा तयारी आहे तव्हांजी, छा तव्हां चवंदो? भजन असां जेको आहे सो टनो मोहम्मद खान जे माण्हुनि जे लाइ जेके ख़िदमतूं सर अंजाम ॾियूं पिया, हिते जे माण्हू सां के हिकिड़े स्पेसिफिक माण्हू सां असीं नाजाइज़ी बर्दाश्त नथा करियूं त हीअ त असांजे सिंधु दरिया ते दाड़ो आहे। हीअ त असांजो हिकिड़ो जनरल काज़ आहे। हिन में असांजो पूरो सूबो जेको आहे पूरो असांजो प्रोविंस सफ़र कंदो, त उते असीं हेॾनि माण्हुनि सां नाजाइज़ी कीअं बर्दाश्त कंदासीं। ही बिल्कुलु असांजो पंहिंजो जेको आहे सो असीं हिनखे सम्झूं था। हीअ जेको तव्हां हिकिड़ी जदोजहद शुरू कई आहे इन खे ॾिसी करे असांखे ख़ुशी थी। हाणे असांखे जेको आहे सो इहो फील थिए पियो त न सिर्फ़ु टनो मोहम्मद खान जा माण्हू, सॼे सिंध मां जेके माण्हू उथिया आहिनि उन्हनि सभिनि खे असांजो सलाम आहे ऐं असीं उन्हनि सां गॾु हर मोड़ ते उन्हनि सां गॾु ॿधियल आहियूं। असांखे चाहे हू इनवाइट कनि या न कनि, हीअ असांजो पंहिंजो ज़ाती मामिलो आहे। असीं उन्हनि सां गॾु हर हाल में बीहंदासीं, उन्हनि सां गॾु कुल्लो मिलाए करे बीहंदासीं। जेके जे बारे में जंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाइणो पियो असीं बिल्कुलु ख़िलाफ़ ॻाल्हाईंदासीं, ख़िलाफ़ वेंदासीं। जॾहिं असां सां नाजाइज़ी थिए पई त सभिनी खां पहिरीं इंसान जी पंहिंजी ज़ात हूंदी आहे। असीं जेको आहे सो जॾहिं असां सां पाण सां नाजाइज़ी थिए पई, असांजनि माण्हुनि सां नाजाइज़ी थिए पई, त पोइ असीं जेको आहे सो इन ॻाल्हि खे बिल्कुलु बर्दाश्त न कंदासीं। इन ॻाल्हि ते असांखे जंहिंजे ख़िलाफ़ वञिणो पियो असीं वेंदासीं। बिल्कुलु वॾी महिरबानी। मोहम्मद खान ज़िले जो जाखोड़ी जोधो आहे। ग़रीब मिसकीन माण्हुनि जे मसइलनि जे हल लाइ साणनि थींदड़ ज़ुल्म ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ निटण उस में, गर्मियुनि सर्दियुनि में, तूफ़ाननि में, ॿोॾुनि में असांखे जिस्काणी हिन सां ॻाल्हि ॿोल कंदा। ज़ाहिर त असां खां पहिरीं तव्हां माशाल्लाह कमु शुरू करे छॾियो प्रमोशन जो पंहिंजी रैली जे हवाले सां, टार्च रैली जे हवाले सां। छा माण्हुनि जो रिस्पॉन्स ॾिसो पिया सुभाणे वारी रैली जे हवाले सां? इरफान पहिरीं त तव्हांखे सलाम थो पेश करियां जो केनालनि जे मसइले ते जेकी तव्हां सोशल मीडिया ते जेकी एक्टिविटी कई आहे, चाहे कहिड़ी पार्टी जो रैली हुजे या मुज़ाहिरो धरणो हुजे, पर तव्हां उनखे अहिड़े नमूने सां पेश कयो आहे जो चंद्रमोहन खान जा असांजा बच्चो नंढे ॿार खां वठी औरतुनि बुज़ुर्गनि सभिनी खे माना अवेयरनेस पैदा कई आहे, जेके हाणे रोडनि ते अची चुका आहिनि। तव्हांजी महिनत खे सलाम आहे। ऐं उन खां पोइ तव्हां जेको हीउ प्रोग्राम टार्च मोबाइल वारो जो कयो आहे, ऐं सम्झां थो हीउ तमामु वॾो प्रोग्राम थींदो ऐं शानदार प्रोग्राम थींदो ऐं तव्हांजी कारकर्दगी ते हुई माण्हू इहे ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। इन प्रोग्राम में भरपूर शिरकत कंदासीं ऐं इनशाला निजी आइज़ जेकी हर मामले ते हर पार्टी सां केनाल ठहिया त असां सिंधु दरिया असांजो जापो आहे, असांजी ज़िंदगी आहे, असांजी ज़िंदगी मौत जो सवाल आहे। त असां हर पार्टी जे सॾु हुजे न हुजे तॾहिं बि निजी आइज़ उते पहुचे थी ऐं उते असीं शिरकत करियूं पिया। त हीअ त मुंहिंजो असांजे पंहिंजे घर जो ऐं क़ौमी काज आहे। त हिन में इनशाला असां वधि निजी आइज़ तर्फ़ां शिरकत कंदासीं। आवाम खे अपील कंदासीं हिन प्रोग्राम में शिरकत करे पंजाब खे ॿुधाइनि जेकी हट ज़मीन तव्हां क़ाइमु कई आहे, इहा कंहिं बि सूरत में क़बूल कंदासीं ऐं केनाल कंहिं बि सूरत में ठहण कोन ॾींदासीं। वॾी महिरबानी। टार्च रैली जे हवाले सां असां सम्झूं था त सॼी सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते केनालनि वारे इशूअ ते तमामु तारीख़ी वॾा एहतजाज थियनि पिया, पर ही टार्च एहतजाज जेको आहे हिकिड़ो नओं जेको सो ट्रेंड असीं सम्झूं था त मुतारिफ़ थियो आहे। जेको इरफान बुघियो टंडो मोहम्मद खान में उन खां शुरूआति थींदी ऐं उन जी तयारी जे हवाले सां जेके तयारियूं कयूं पियूं वञनि, सॼे शहर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में, पहाड़नि में मुख़्तलिफ़ सियासी समाजी दोस्तनि ॾे दावतूं, उन्हनि ॾांहुं वञणु, उन्हनि खे रैली में हिन प्रोग्राम में माना मदऊ करणु, इनवाइट करण जे हवाले सां तमामु हिकिड़ो बहितरु ऐं ज़बरदस्त हिकिड़ी सरगर्मी हली रही आहे। ऐं हिन टंडो मोहम्मद खान में सुभाणे थींदड़ जेका टार्च रैली आहे उन हवाले सां असीं इहा उमेद था करियूं त टंडो मोहम्मद खान जी इंशाल्लाह हिकिड़ी तारीख़ी रैली एहतजाज हूंदो। ऐं इहा बि पुर उमेद आहे त शहर जा
इर्द गिर्द आस पास जा ॻोठाणा तोड़े सिंध सां मोहबत कंदड़, दरिया सां मोहबत कंदड़ समूरा माण्हू उन में वधी चढ़ी हिसो वठी हिन प्रोग्राम खे इंशाल्लाह तारीख़ी हिकिड़ो प्रोग्राम बनाईंदासीं। बड़ी महिरबानी।